ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जो पहिरियों स्कंद संपूर्ण करे चुका आहियूं। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, हाणे अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जा जेके 19 अध्याय आहिनि, उन्हनि सभिनी जो जाइज़ो वठंदासीं त आख़िरकार पाण पहिरें स्कंद में छा ॾिठो आहे। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद में कंहिं शइ जो बयानु थियल आहे, इन जो हिकु भेरो वापसि जाइज़ो वठंदासीं। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद में श्री परमेश्वर जे अवतारनि जो बयानु थियल हो, ऐं उन खां पोइ पहिरें स्कंद में भगवान वेदव्यास जो नारद मुनि जे ॿुधल वचननि मां श्रीमद भागवत महापुराण साहिब जो ग्रंथ ठाहिण, ऐं आख़िर में आहे श्रृंगी रकेश्वर जो राजा परीक्षित खे श्राप ॾियण। प्यारा भक्तों, इहो पहिरें स्कंद जो नालो आहे। पहिरियों अध्याय। पहिरें अध्याय में पाण ॾिठो हो त सूत जी ऐं सौंकादिक 88,000 रकेश्वर सूत पुरांक नेम शारणी नाले तीर्थ ते अची गॾु थियनि था। प्यारा भक्तों, इन ॻाल्हि खे यादि रखिजो त इहो तीर्थ इन करे मशहूरु ऐं तीर्थ थियो आहे छो त हिते श्री कृष्ण भॻवान जो सुदर्शन चक्र किरियो हो, ऐं पोइ उते सौंकादिक 88,000 रकेश्वर सूत जी खां पुछनि था त अहिड़ी का कथा ॿुधायो जंहिंमें असां सभिनी जो उद्धार थिए ऐं असांजे मन खे शांति प्राप्त थिए। पोइ श्री सूत जी चयो हो त श्रीमद भागवत महापुराण साहिब जे अलावा ॿियो को अहिड़ो ग्रंथ या को अहिड़ो पुस्तक ई न आहे जंहिं जे ॿुधण सां थोरे वक़्त में वधीक फल मिले, थोरो ख़र्च थिए वधीक अचे, थोरी महिनत थिए वधीक कमायूं। अहिड़ी तरह सां हर को माण्हू चाहींदो त घटि महिनत करियूं ऐं फल वधीक मिले। त हिते सूत जी चयो त थोरनि ॾींहंनि में ई जेको सभिनी खां वधीक फल ॾे, उहो ई श्रीमद भागवत महापुराण साहिब आहे। श्रीमद भागवत महापुराण साहिब में श्री कृष्ण भॻवान जी लीलाउनि जो गुणगान थियल आहे, ऐं गॾोगॾु सॼी सृष्टि मतिलबु त श्री कृष्ण भॻवान जी वॾाईअ जा बि गुणगान थियल आहिनि। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, ॿियो अध्याय, जंहिंमें पाण ॾिठो त सुखदेव जी केरु आहिनि, उन्हनि जो जनम कीअं थियो, ऐं आख़िर सुखदेव जी वन में तप करण लाइ कीअं था वञनि। प्यारा भक्तों, इन अध्याय में पाण इहो ॾिठो हो त सुखदेव जी महाराज त दुनिया खां एतिरा परे आहिनि जो उन्हनि जे साम्हूं देवताउनि जूं स्त्रियूं नंगन सनानु करे रहियूं हुयूं, त बि उन्हनि उन स्त्रियुनि ॾांहुं न ॾिठो, ऐं उन्हनि स्त्रियुनि बि सुखदेव जी महाराज खे ॾिसी का बि लॼ न कई हुई। सभई चओ जय सुखदेव जी महाराज। प्यारा भक्तों, उन खां पोइ पाण टियों अध्याय ॾिठो, जंहिंमें पाण भॻवान जे 24 अवतारनि जो गुणगान कयो हो। प्यारा भक्तों, भॻवान अवतार छो वठंदो आहे? इन जो जवाबु इहो आहे त जॾहिं जॾहिं धर्म जी हानि थींदी आहे, धर्म जो नुक़सानु थींदो आहे, पापी वधी वेंदा आहिनि, तॾहिं तॾहिं भॻवान पाण ईंदो आहे हिन धरती तां बोझ लाहींदो आहे ऐं उन्हनि सभिनी पापियुनि जो संहार करे पंहिंजे भक्तनि जी रक्षा कंदो आहे। भक्तों, उन खां पोइ पाण चौथे अध्याय में ॾिठो त भगवान वेदव्यास जी महाभारत ऐं 17 पुराण ठाहीनि था, त बि उन्हनि जे मन खे शांति नथी मिले। आख़िरकार हू नाम में वेहनि था त उन वक़्तु उते नारद जी अचनि था
ऐं अची भगवान वेदव्यास जी खे ॿुधाइनि था त का अहिड़ी कथा ठाहियो जंहिंमें भगवान जे गुणनि जो बयानु थियल हुजे। उन खां पोइ भगवान वेदव्यास महाभारत ऐं 17 पुराणनि खे निचोड़े हिकु अमृत रूपी कथा ठाहे थो जंहिंजो नालो आहे श्रीमद् भागवत महापुराण साहिब। प्यारा भक्तों, 5 अध्याय में बि साॻी ही ॻाल्हि आहे त भगवान वेदव्यास जी ऐं नारद मुनि जी गॾिजाणी थिए थी। पोइ ॿई पाण में वार्तालाप कनि था। उन खां पोइ नारद मुनि ॿुधाइनि था त का अहिड़ी कथा ॿुधायो जंहिंमें भगवान जो गुणगान थियल हुजे। ऐं 5 अध्याय में आख़िर में नारद मुनि जे पोएं जन्म जी कथा बचे थी। ऐं 6 अध्याय जंहिंमें नारद मुनि जे ॿिए जनम वठण जे बाबति ॿुधायल आहे त नारद मुनि ॿुधाइनि था वेदव्यास खे त कहिड़ी तरह भगवान स्वयं मूंखे दर्शन ॾिनो हो ऐं उन ॾींहं खां अॼु ताईं आउं नारायण नारायण जा गुण ॻाईंदो रहंदो आहियां। सभई चओ जय नारायण भगवान। पोइ पाण 7 अध्याय में अश्वत्थामा ऐं अर्जुन जी लड़ाई ॾिठी हुई जंहिंमें अश्वत्थामा ब्रह्मास्त्र हलाइनि था। पोइ अर्जुन बि पंहिंजो ब्रह्मास्त्र हलाइनि था। आख़िरकार पांडवनि जी विजय थिए थी, लेकिन पांडवनि जा 5 पुट अश्वत्थामा मारे थो छॾे। उन खां पोइ 8 अध्याय जंहिंमें पाण ॾिसूं था त पांडव राजा युधिष्ठिर सभु जंग जीते था वञनि। महाभारत सॼी उन्हनि जे हथ में थी अची वञे, मतिलब त हू महाभारत जा विजेता थिया। लेकिन राजा युधिष्ठिर त अहिड़ा धर्मात्मा हुआ जो उन्हनि महाभारत करण खां पोइ उन्हनि जो मन मञियो ई न थिए त आउं राज करियां, छो जे उन्हनि जे मन में इहा ई ॻाल्हि हुई त मूं पंहिंजे अज़ीज़नि, कुटुंबियनि, चाचा मामा, गुरु, ॾाॾा सभिनी खे मारियो आहे। आउं त महापापी आहियां। उन ॻाल्हि ते 8 अध्याय में भीष्म पितामह जेको तीरनि जी सेजा ते सुतो पियो हो उहो राजा युधिष्ठिर खे ज्ञान उपदेश ॾिए थो। ऐं 9 अध्याय में बि भीष्म पितामह जो उहो ई ज्ञान उपदेश राजा युधिष्ठिर खे कंटिन्यू रहे थो। मतिलब त 8 ऐं 9 अध्याय में भीष्म पितामह राजा युधिष्ठिर खे ज्ञान उपदेश ॾियनि था। उन खां पोइ 10 अध्याय में पाण ॾिठो त भीष्म पितामह श्री श्याम सुंदर प्यारे जी स्तुति करे आख़िरकार पंहिंजो तन त्यागीनि था। उन खां पोइ 11 अध्याय जंहिंमें पाण ॾिठो त राजा युधिष्ठिर गद्दीअ ते वेहनि था ऐं कहिड़ी तरह पंहिंजी प्रजा जी पालना कनि था। ऐं गॾोगॾु पाण इहो बि ॾिठो त अश्वत्थामा जी अञा ताईं मृत्यु त न थी हुई। अश्वत्थामा हिकु दफ़ो ॿीहर ब्रह्मास्त्र जो इस्तेमालु कयो ऐं 5 पांडवनि खे मारण लाइ मोकिलियो त उहो ब्रह्मास्त्र आग वांगुरु ॿरंदड़ 5 मुंहुं ठाहे पांडवनि ॾांहुं पे आयो त आख़िरकार उन ब्रह्मास्त्र जी हिकिड़ी चिंगारी अभिमन्यु जी ज़ाल उत्तरा जे गर्भ में हली वई। उत्तरा जे गर्भ में महाराज परीक्षित हुआ ऐं उहो ई पांडवनि जो वंश हो। त श्री कृष्ण भगवान उते उत्तरा जे गर्भ में वञनि था ऐं उत्तरा जे गर्भ जी रक्षा कनि था ऐं गॾोगॾु 5 पांडवनि जी बि रक्षा कनि था। ऐं उन खां पोइ श्री कृष्ण भगवान द्वारिकापुरी ॾांहुं रवाना थियनि था। ऐं पोइ श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 1 स्कंद जे 12 अध्याय में ॾिठो त श्री श्याम सुंदर प्यारे खां सवाइ द्वारिकापुरी सॼी सुनी सुनी हुई। ॼण त उते जी रौनक ई श्री कृष्ण भगवान पाण हुआ। त जेसिताईं श्री कृष्ण भगवान उते न हुआ उते जा सभु माण्हू उदास ऐं बेहाल थे नज़र आया। ऐं श्री कृष्ण भगवान जे उते पहुचण ते सभु ॾाढा ख़ुशि थिया ऐं सभिनी ॾाढे आदर भाव सां श्री कृष्ण भगवान जो अहिड़े तरीक़े सां सत्कार कयो जो उन वक़्तु द्वारिकापुरी स्वर्गपुरी खां बि वधीक सुंदर पए ॾिसण में आई। पोइ 13 अध्याय में पाण ॾिठो त महाराज परीक्षित जो जनम थिए थो ऐं पोइ उते हस्तिनापुर जा सभु रहाकू ॾाढा ख़ुशि थियनि था। ऐं उन खां पोइ ज्योतिष भविष्यवाणी करे ॿुधाइनि था त राजा परीक्षित वॾा धर्मात्मा थींदा, धर्म उन्हनि जी शरण में रहंदो,
उहे प्रजा ऐं रहित सभिनी जी पालना कंदा। उन्हनि जे वक़्त में को बि जीव दुखी न रहंदो। लेकिन आख़िर में उनजी मृत्यु हिकु रखेश्वर जे श्राप ॾियण करे तक्षक नांग जे ॾंगण करे थींदी। इहा ॻाल्हि ॿुधी उते वेठल सभु दुखी था थी पवनि ऐं आख़िरकार युधिष्ठिर महाराज चवनि था त का ॻाल्हि न आहे, नांग जे ॾंगण करे मरणु असांजे कुल में शुभ मञियो वेंदो आहे। उन खां पोइ पाण 13 अध्याय में इहो बि ॾिठो त कहिड़ी तरह धृतराष्ट्र ऐं गांधारी विदुर सां गॾिजी महिला छॾे हलिया था वञनि ऐं वञी वन में तपस्वियुनि सां गॾु रही 7 ॾींहंनि खां पोइ पंहिंजो तन त्यागीनि था। ऐं गॾोगॾु 13 अध्याय में पाण इहो बि ॾिठो त विदुर पहिरें जन्म में केरु हुआ ऐं धर्मराय कहिड़े सबबा हिन मृत्यु लोक में विदुर जो जन्म वरितो। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 14 जंहिंमें पाण ॾिठो त राजा युधिष्ठिर खे घणा ई ख़ौफ़नाक सपना अचनि था, जंहिंमें कंहिं वक़्तु कुझु पियो थिए त कंहिं वक़्तु कुझु पियो थिए। मतिलबु त राजा युधिष्ठिर खे कलयुग जा जेके नमूना आहिनि उहे सपननि में ॾिसण था अचनि त पराई स्त्री पराए पुरुष सां संजोग थी करे पंहिंजे गोरनि जी अखियुनि में पाणी थो ॾिसे, सॼे हस्तिनापुर खे सुनसान थो ॾिसे। अहिड़ी तरह घणा ई ख़राब ऐं ख़ौफ़नाक मंज़र सपने में ॾिसे थो। उन खां पोइ 14 अध्याय में अर्जुन द्वारिका खां वापसि मोटनि था, जेके श्री श्याम सुंदर खे छॾणु विया हुआ। अचण महिल अर्जुन ॾाढो दुखी हो। हाणे उन जो कारण छा आहे? प्यारा भक्तों, उन जो कारण अध्याय 15 में बयानु थियल आहे त अर्जुन श्री कृष्ण भॻवान जे अंतर ध्यानु थियण करे ॾाढो दुखी हो ऐं गॾोगॾु श्री कृष्ण भॻवान जे वञण करे अर्जुन जी सभु ताक़त हली वई, जो हू बीलनि खां बि हाराए वियो। पोइ अर्जुन पंहिंजे भाउ खे ॿुधाए थो त कहिड़ी तरह श्री कृष्ण भॻवान महाभारत जे युद्ध में पाण 5 जी रक्षा कई हुई ऐं पाण श्री कृष्ण भॻवान जे हुअण करे ई महाभारत जी जंग जीती हुई। अध्याय 16 राजा परीक्षित जो कलयुग खे सीधो करणु, जंहिंमें पाण ॾिठो त गऊ ऐं बैल पाण में ॻाल्हाइनि था, जंहिंमें गऊ ॾाढी दुखी आहे ऐं बैल जा 2 पेर कटियल आहिनि। हिते बैल धर्म आहे ऐं गऊ पृथ्वी आहे। बैल जा 2 पेर कटिया पिया आहिनि, मतिलबु त धर्म जा 2 पेर कटिया पिया आहिनि ऐं गऊ जे दुखी थियण ते मतिलबु पृथ्वी पाण दुखी आहे। पृथ्वी त इन लाइ दुखी आहे जो उन्हनि जो प्रीतम श्री श्याम सुंदर परलोक पधारजी विया हुआ। पोइ उन्हनि ॿिन्ही में ॻाल्हि ॿोल थिए थी ऐं हू ॿई पंहिंजे दुख जो कारण हिक ॿिए खे ॿुधाइनि था, लेकिन राजा परीक्षित उन ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधे थो। अध्याय 17 जंहिंमें पाण ॾिठो त राजा परीक्षित कलयुग खे जीते थो ऐं उन खे दड़काए धमकाए चए थो त तूं हिननि 5 जॻहियुनि खां अलावा ॿिए कंहिं जॻहि ते न रहज। उन खां पोइ राजा परीक्षित पंहिंजे धर्म जी ताक़त सां गऊ जो दुख दूर थो करे ऐं धर्म जा 2 पेर वापसि जोड़े थो छॾे। प्यारा भक्तों, राजा परीक्षित कलयुग खां कंहिं जॻहि ते रहण सां मना कयो। इन जो जवाबु तव्हां ॾींदा। 18 अध्याय जंहिंमें पाण ॾिठो त राजा परीक्षित जे मन में कलयुग जो दख़ल थियो ऐं उन खां पोइ राजा परीक्षित मोल नांग हिकु रखेश्वर जे गले में विधो ऐं उन रखेश्वर जे पुट श्रृंगी रखेश्वर राजा परीक्षित खे श्राप ॾिनो ऐं रखेश्वर जो पंहिंजे चेले कुरमुख खे राजा परीक्षित ॾांहुं मोकिलणु। अध्याय 19 जंहिंमें पाण ॾिठो त ऋषिअ जो चेलो कुरमुख राजा परीक्षित वटि अचे थो ऐं अची ॿुधाए थो त हे राजा, तोखे श्रृंगी रखेश्वर श्राप ॾिनो आहे त 7 ॾींहंनि खां पोइ तक्षक नांग जे ॾंगण करे तुंहिंजी मृत्यु थींदी। राजा इहो समाचार ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो, छो त राजा अॻु में ई इन दुख में हो त छो मूंखे अञा ताईं को ॾंड न मिलियो आहे, छो मूं
हिकु रखेश्वर जो अपमान कयो ऐं उन अपमान जे करण खां पोइ बि आऊं अञा ताईं जीअरो आहियां। मुंहिंजो हीतन नास छो नथो थिए? राजा इन ॻाल्हि में हो, लेकिन हिन श्राप जो ॿुधी राजा ॾाढो ख़ुशि थियो। उन खां पोइ राजा जे मन में वैराग जागी पियो ऐं हू घर ॿार धन दौलत संपत्ति राजपाठ सभु कुझु छॾे, सभु कुझु हर हिकु शइ छॾे वन ॾांहुं रवाना थी विया। उन खां पोइ गंगा नदीअ जे किनारे ते आसन विछाए वेठा, जिते सभु रखेश्वर मुनेश्वर पंहिंजे चेलनि सहित उते पहुता। राजा परीक्षित उन्हनि जो वॾी निम्रता सां आदर भाव ऐं सत्कार कयो। पोइ उते श्री सुखदेव जी महाराज अचनि था ऐं उन्हनि खां राजा परीक्षित पुछनि था त मूंखे का अहिड़ी कथा ॿुधायो जंहिंजे ॿुधण करे मुंहिंजो 7 ॾींहंनि में उद्धार थिए। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼोकी कथा बेशक थोरी वॾी आहे, लेकिन हिन में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो पहिरियों स्कंद आहे, उन जो पूरो जाइज़ो वरितो आहे। सभई चयो जय सिया राम, राधे राधे। प्यारा भक्तों, अगरि हिन कथा मां तव्हांखे लाभ हासिल थियो हुजे त हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।